ख़ैर अॼु जो ॾींहुं जाम सुठो आहे। तव्हांखे शायदि ईअं न लॻंदो, पर मां तव्हांखे यकीन ॾियारियां थी कि अॼु जो ॾींहुं सुठो आहे। छो त अॼु जो ॾींहुं असां सिखंदासीं पंहिंजी भावनाउनि जे मथां क़ाबू करणु, छाकाणि त इहे असांखे उलझाईंदियूं आहिनि ऐं सताईंदियूं आहिनि। अॼु जे कार्यक्रम में असां ॻाल्हाईंदासीं जेको असां सां गॾु आहे नॉर्थ पॉइंट कम्युनिटी चर्च जे एंडली स्टैनली। एंडी स्टैनली नॉर्थ पॉइंट कम्युनिटी चर्च जा 300 पासबा आहिनि, जंहिंजा एट कैंटमेरियो एरियो में 3 कंपास आहिनि, जिते हर हफ़्ते 25,000 खां बि वधीक माण्हू उपस्थित थींदा आहिनि। उहो हिकु लोकप्रिय वक़्तु नेतृत्व सलाहकार ॾियण वारो आहे ऐं हिकु सुठो लिखण वारो आहे। त पेस्टर स्टैनली या पेस्टर एंडी, असां तव्हांखे कहिड़े नाले सां सॾु कयूं? एंडी स्टैनली। ठीकु आहे। मां माण्हुनि खे हमेशह चवंदी आहियां त मूंखे जॉयस चवनि, इन बहाने शुरूआत थींदी। तव्हांखे हिते अची ख़ुशी थी? पहिरियों बि तव्हां घणा दफ़ा असांजे शो ते आयो, माण्हू तव्हांखे पसंदि कंदा आहिनि हमेशह, हिन करे हिते अचण जी ख़ुशी थी रही आहे तव्हांखे। असां सां गॾु तव्हां भावनाउनि जे बारे में ॻाल्हाईंदा। उमेदु आहे त माण्हुनि खे सुठी तरह सम्झ में ईंदी ऐं दर्शक खे वणंदो आहे तव्हांजो ॿुधणु। ऐं ॿुधायो पंहिंजी भावनाउनि जे बारे में जेको सिखियो आहे। ख़ैर मूंखे इहो विषय ॾाढो पसंदि आहे, ऐं अगरि भावनाउनि जो समर्थन कयो वञे त असां सभु ख़ुशि रहणु चाहींदा आहियूं। ऐं मां इहो पंहिंजे जीवन में पंहिंजे ॿारनि सां गॾु ऐं पंहिंजनि सां गॾु इहो ॼाणे वरितो आहे। कई दफ़ा असांजो झुकाव हुन माण्हुनि जी तरफ़ या हुन माहौल जी तरफ़ हूंदो आहे जेको असांखे ख़ुशियूं ॾींदो आहे, या माण्हू हुन माहौल जे कारण असां ख़ुशि ॾींदा आहियूं। ऐं इहो ॾाढो वॾो सब्जेक्ट आहे जंहिंखे असां पाण ई कुझु करिणो आहे। भावनाउनि जे बारे में प्रभु मूंखे जेको सेखारियो आहे उहो आहे त भावनाऊं असां सां गॾु हमेशह हूंदियूं आहिनि। तव्हां सम्झी कोन सघंदा आहियो इहे छो ईंदियूं आहिनि। जाम दफ़ा इहे तव्हांजी इच्छाउनि सां गॾु ईंदियूं आहिनि ऐं तॾहिं हली वेंदियूं आहिनि जॾहिं तव्हां चाहींदा आहियो। उहो सहन ऐं असां उन वक़्त ते निर्भर थींदो आहे त असां छा था चाहूं उन भावनाउनि खे, ऐं रोज़ु रोज़ु असां पंहिंजे जीवन में बदिली करे उहो कुझु चवंदा आहियूं। इन करे माण्हुनि खे सेखारणु चाहियां थी कि एतिरो कठिन न आहे। जेका जज़्बात आहिनि तव्हां उन सां सिखी था सघो उन ॻाल्हियुनि मां, ऐं उहो कयो जेको सही आहे। हा, तव्हां पंहिंजे साम्हूं हिकिड़ो लक्ष्य रखो जेको तव्हांजी भावनाउनि खे सही दिशा में ॾेखारे। हुन खां पोइ तव्हां सही भावनाउनि जो अनुभव कयो। मां हमेशह चवंदो आहियां कि प्रभु असांखे अभिलाषाऊं ॾिनियूं आहिनि ऐं इहे इच्छाऊं असांजी भावनाउनि सां जुड़ियल आहिनि। इहो मुंहिंजो पसंदीदा विषय आहे, पर पाप हुनखे जोड़े ऐं तोड़े रहियो आहे। त भावनाऊं दरअसल बुरी या सुठी कोन थींदियूं आहिनि। मूंखे विश्वास आहे कि तव्हां इहो सेखारियो हूंदो। कंहिंजी बि भावनाउनि लाइ कंहिंखे बि दोष न ॾियणु खपे, ऐं कंहिंजी बि भावनाउनि जे लाइ पाण खे कॾहिं बि दोष न ठाहियो। वरी बि सोचणु खपे कि मूंखे छा थो लॻे, ऐं हुन भावनाउनि खे पंहिंजे फ़ैसिले ते ऐं पंहिंजे रिश्वत ते क़ाबू न पाइणु ॾियो। ऐं इहो वॾो विषय आहे, इहो अनुशासन सां तालुकात रखंदो आहे। इहा वॾी ॻाल्हि आहे ऐं जाम ज़रूरी बि आहे। मूंखे यादि आहे प्रभु मूंखे सेखारियो जंहिं महिल मां गुस्सो थियण खां पोइ ऐं उहा भावना, बिल्कुलु प्रभु असांखे ख़ुदि पाण विधी आहे त असांखे जॾहिं उहो ख़बर पए त कहिड़ी हक़ीक़त आहे। ऐं जॾहिं मुंहिंजी ज़िद पूरी न थींदी हुई त मां गुस्से में अची वेंदी हुयसि, पागल थी वेंदी हुयसि, छो त मुंहिंजे अतीत जे कारण मुंहिंजी भावना ईअं कंदा हुया। पर सची ॻाल्हि इहा आहे त मां ॼाणे वरितो त मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि इहा हुई त गुस्सो थियणु पाप आहे जेको मां कंदी हुयमि। सही आहे। ऐं हुन खां पोइ सही चयो। पोइ तव्हां छा कयो? प्रभु मूंखे इंतज़ारु कयो, ऐं छो त मूंखे जाम मिली वियो ऐं उन्हनि मुंहिंजे नियति उहो सेखारियो जेको मूंखे सिखणो हुयो। ऐं जेकी ग़लति ॻाल्हि हुई उन्हनि पंहिंजी भावनाउनि सां मूंखे उन दिशा में आंदो जीअं मूंखे लॻंदो आहे त माण्हू इन जे बारे में कुझु सिखनि, ऐं जेको महसूसु कंदा आहियूं उहो पाप आहे। इहो सही आहे, पर जेकॾहिं असां पंहिंजी भावनाउनि में क़ाबू रखंदासीं त असांजे मथां कुझु क़ाबू न थींदो, ऐं भावनाउनि जा जेका शिकार ठहंदा आहियूं उहो ग़लति आहे। मूंखे विश्वास आहे ऐं मां विश्वास कंदी आहियां इन ॻाल्हि ते त असांखे इहो करिणो आहे ऐं असां अॻियां वधंदासीं इन सां। हिकु अहिड़ी ॻाल्हि आहे जेका मां पंहिंजे जीवन में सिखियो आहियां, ऐं उहो इहो आहे कि जॾहिं भावनाउनि जी बेशुमार बाढ़ अचे, चाहे उहा क्रोध हुजे, अपराध बोध हुजे, निराशा हुजे, या कोई अहिड़ी भावनाऊं हुजनि, तॾहिं असांखे पाण खां पुछणो पवंदो आहे मूंखे कीअं महसूसु थींदो आहे। पर घणा माण्हू आहिनि इहो न कंदा आहिनि। हुननि में अनुशासन कोन्हे। मूंखे महसूसु थींदो आहे, पर उहो छा आहे हुनजी मूंखे फ़िकर आहे। मां कुझु ग़लति ॻाल्हि चई ॾींदो आहियां ऐं पंहिंजे मन में आके करे सवाल कंदो आहियां, ठीकु आहे, मूंखे छा महसूसु थिए थो। मूंखे लॻंदो आहे असांजे मन में अचण वारो सभिनि खां पहिरियों उत्तर हमेशह ग़लति थींदो आहे। हिन करे ॿीहर पुछो, आख़िरकार मूंखे छा महसूसु थींदो आहे, ऐं पोइ खुली वेंदो आहे राज़ भावनाउनि जो। अहिड़ो राज़ जंहिंखे इहो दर्शाईंदा आहिनि कि असांखे महसूसु थींदो आहे, ऐं असामान्य भावनाउनि जे दौरान इहा आत्मा मुंहिंजे ख़्याल में मददगार हूंदी आहे। पोइ पुछणो आहे ॿियो सवाल, ऐं इहो पहिरों सवाल सां संबंधित आहे, मूंखे छा महसूसु थींदो आहे। तव्हांखे इहो मामूली लॻी सघे थो, पर इहो अहम आहे, अहम सवाल आहे।
इहो ईअं आहे कि याकूब जी पत्री मां मूंखे छा महसूसु थिए पियो ऐं अहिड़ी छा आहे सही आहे। जो मूंखे खपे पर मिली कोन सघियो। मूंखे छा खपे जो नथो मिली सघे। माण्हुनि खां पुछो त चवंदा आहिनि हा पर जेको मूंखे खपे अगरि मां उनखे उनजे लाइक़ु न आहियां ऐं पोइ छा। मां चवंदी आहियां ठीकु आहे मूंखे छा थो महसूसु थिए ऐं अहिड़ो छा आहे जेको मूंखे खपे पर नथो मिली सघे। ऐं इहो ॿई सुवाल घणेई माण्हुनि खां मुश्किल सुवाल आहे। भावनाउनि जे मुश्किल अहिड़ो तव्हां पर असां सिखंदा आहियूं। असां प्रतिज्ञा ॾियणु सिखंदा आहियूं। मूंखे लॻंदो आहे इहा सुठी ॻाल्हि आहे असां पंहिंजे पाण सां पुछूं त मूंखे छा महसूसु थिए थो। छो त असां माण्हुनि खे चवंदा आहियूं त मूंखे लॻंदो आहे मूंखे प्यारु कोन आहे। जेकी ॻाल्हि आहे उहो जेके असां चवंदा आहियूं उनखे तारीफ़ खपे या कुझु ॻाल्हियूं आहिनि जेको उनखे खपे। मुंहिंजे लाइ ईअं लॻंदो आहे मां इहो चवंदी आहियां त मूंखे ईअं लॻंदो आहे मां इहो कंदसि। मुंहिंजे लाइ इहा मुश्किल हुयो पर इहा समस्या पाणे ई परे थी वई छाकाणि त मां सिखियो प्रभुअ सां उन्हनि मूंखे सेखारियो उहो जेको सही आहे। इहो नामुमकिन न आहे पर इन जे करे प्रभु असां सां गॾु आहिनि ऐं उहो असांखे कुझु सेखारनि था। असांखे सम्झणो आहे छो त तव्हां पंहिंजे लाइ कुझु बि नथा करे सघो। उहो तव्हांजे लाइ ज़रूरत थींदी आहे पर तव्हांखे ऐं ख़बर अथव तव्हां इहो करे सघंदा आहियो या उहो गोल्फ खेॾनि या कपिड़ा वठनि कुझु बि वठनि मूंखे पसंदि आहे। कई दफ़ा सिर्फ़ु असांखे ख़बर न हूंदी आहे असां महिनत कंदा आहियूं ऐं पोइ पंहिंजी मायूसी जो दोष ॿियनि ते थोपींदा आहियूं पंहिंजी ख़ुशीअ जे लाइ। ऐं हिन करे मूंखे लॻंदो आहे इहो सुवाल अहिड़ो सुवाल आहे जो मूंखे खपे पर मिले नथो। हिन भावनाउनि ते हावी थींदियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में माण्हू अप्रत्याशित उत्तर ॾींदा आहिनि। तव्हांखे मिसाल थो ॾियांव हिकिड़ो बंदो हो ख़ैर हुनजी तरफ़ में कोई बि ध्यानु न ॾींदो हो या त कॾहिं बि मूंखे न चवंदो हो ठीकु आहे पर छा इहो सच आहे न थींदो आहे। ऐं पोइ असां संकट जी कगार ते पहुची वेंदा आहियूं ऐं तव्हीं असांखे पंहिंजी नई पहचान ॾींदा आहियूं जेके मूंखे नथो लॻे कि उहो सही आहे। मूंखे सच में इहो महसूसु न हूंदो ऐं जेसि ताईं असां उन सवाल जा जवाब ॾियूं तेसि ताईं असांजी प्रगति रुकी वेंदी आहे। ऐं हिन वजह सां केतिरनि माण्हुनि जे जीवन जे भावनाउनि जो नियंत्रण क़ाबू हली वेंदो आहे ऐं तव्हां खां या कंहिंखां बि सलाह करण लाइ उहो तयारु कोन थींदो आहे। मां त पंहिंजे पाण खे बि इहो नथो सम्झाए सघां। मां नथो ॼाणींदो आहियां मां नथो ॼाणा कि मां इहो सभु छाजे लाइ कंदो आहियां। मां नथो ॼाणा। मूंखे इहो लॻंदो आहे कि तव्हांखे पुछणु खपे तव्हांखे महसूसु थियणु खपे। हिन में लिखियो आहे पोइ वरी ॿियो सुवाल पुछां मूंखे छा न मिलियो आहे जंहिंजे करे मुंहिंजी भावनाऊं टरकियल आहिनि। ऐं मुंहिंजो इहो मन आहे सोचणु आहे हिननि माण्हुनि खे पंहिंजी सुञाणप ॾींदी प्रभु जे वचन खां। हिननि ॻाल्हियुनि जे बारे में असांखे ॿुधायो वियो आहे पर जाम दफ़ा सम्झंदा न आहियूं। मूंखे यादि आहे मुंहिंजे जीवन जा जाम साल जुनून सवारो हुयो। मुंहिंजी अहिड़ी हालत हुई जंहिंमहिल मां आयसि मुंहिंजे पीउ मुंहिंजे मथां ज़ुल्म कया हुया। असुरक्षा जी भावना मुंहिंजे अंदरि हुयूं। मां पंहिंजी अहमियत जताइणु चाहियां पई ऐं मां सोचियो इन करे मूंखे कुझु करिणो पवंदो ऐं करे ॾेखारिणो पवंदो। मां जाम गुस्से में हुयसि ऐं लगातार उन ॻाल्हियुनि में मुंहिंजी उहा ॻाल्हियूं हुई जेकी ग़लती थी पर मां पंहिंजे ॿारनि सां इहो कंदी हुयसि। पहिरें मां नौकरी कंदी हुयसि ऐं पोइ मां थकिजी पियसि ऐं मां बोर थी वियसि घर मां ऐं उहो सभु थींदो रहियो। मुंहिंजी परेशानी जो मूल कारण इहो हुयो त मां ॻाल्हि जो जुनून सवार हुयो जंहिंजे करे मुंहिंजे तरीक़े सां हासिल करणु इजाज़त ॾिनी हुई। प्रभु मूंखे इहो ॾिनो छाकाणि त उहो पाण चवंदा हुआ। ऐं वरी उहो ई सुवाल अहिड़ो छा आहे कि तोखे खपे ऐं न मिलियो आहे। इहो सभिनि खां अहम सुवाल आहे जेको तव्हांजी तमामु निराशाउनि जी भावनाउनि खे दर्शाईंदो आहे। तूं ॼाणे थो एंडी मूंखे लॻंदो आहे कि अगरि माण्हू पंहिंजे पाण सां सवाल करनि जेको उहो ऐं पंहिंजी भावनाउनि सां ॻाल्हाइनि त हुननि खे भरोसो आहे कि इन सवाल जो उनखे कोई जवाबु न मिलंदो। पर वधीक माण्हू शायदि इहो सभु करे उहो थकिजी पवंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि ॾिसो मां बीमार रहंदी आहियां मूंखे लॻंदो आहे कि मुंहिंजी थाली में वधीक आहे। ऐं घणेई माण्हू उन निराशाउनि सां घिरियल हूंदा आहिनि छो त उहो पंहिंजे जीवन में संवारण जे बदिलाए कोशिशि न कंदा आहिनि थोरो बि न कंदा आहिनि जीवन में। ऐं सही चए इहो ज़रूरी मुद्दो आहे छो करे भावनाउनि जे वर्णन ॾियणु ॾाढो ॾुखियो आहे पर जेको अनुशासन असांखे भावनाउनि जी सफ़ाई सेखारियो आहे उहो वर्णन करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे ऐं उहो क्रमबद्ध हूंदो आहे ग्रहणबद्ध हूंदो आहे उनमें संयोजन हूंदो आहे ऐं मूंखे लॻंदो आहे कि भावनाऊं भावनात्मक अहसास ॾींदियूं आहिनि ऐं असांजी भावनाउनि खे वश में करणु मुश्किल हूंदो आहे। असांखे पंहिंजी भावनात्मक दुनिया जो संयोजन पंहिंजी अनुशासन जी दुनिया सां कराईंदो ॿेर ज़रूरी आहे वेंदो आहे। असां माण्हुनि खे सेखारींदा आहियूं कि कसरत करण जी अहमियत जे बारे में शरीर जी कसरत जे अनुशासन में ऐं असांजी भावनाउनि में हिकु संयोजन हूंदो आहे। मां मञींदी आहियां अहिड़ा घणेई माण्हू आहिनि जेके समय ताईं इन अवस्था में हूंदा आहिनि ऐं फ़ैसिलो वठण खां पहिरियों उन्हनि खे सोचणो इहो आहे कि कीअं महसूसु थींदो आहे ऐं तव्हां सही फ़ैसिलो खणो था त तव्हांखे इहो सिर्फ़ु एतिरो चवणो आहे कि तव्हां सिखणु खपे ऐं सही तरीक़े सां तव्हां उहो सिखो
इन खां पहिरीं तव्हांखे उहो ग़लति ॻाल्हि त्याग करे छॾे। बिल्कुलु सही चयो। ऐं मां हिन ॻाल्हि खे हिन तरह सां चवणु चाहींदो आहियां कि जंहिंजे करे तव्हांखे सुठो महसूसु थिए थो हुनजो पीछो कयो, या पाण खे अहिड़ो अनुशासित कयो जंहिंजे करे तव्हांखे पोइ सुठो महसूसु थिए। ॿियो, मां पंहिंजे ॿारनि खे हमेशह इहो ई चवंदो आहियां, असांजा श्रोता आहिनि, दर्शक बि अपवाद कोन आहिनि। जेके माउ पीउ आहिनि उहे सभु पंहिंजे ॿारनि जे बारे में सावधान रहंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि इहो न खाइजे, सिहत ख़राबु थी वेंदी, तोखे इहो पसंदि आहे, हिन करे तूं वधीक खाई त पोइ तूं बीमार ऐं पढ़ाई जे मामले में बि। इहा ई ॻाल्हि आहे जंहिं माता पिता ॿारनि खे ॾिसंदा आहिनि, उन जी तरफ़ असांजा स्वर्गीय पिता असांखे ॾिसंदा आहिनि, ऐं उहे चवंदा आहिनि तव्हां खां ऐं मूंखां इन सुठी भावनाउनि खे वॼण ॾियो ताकी तव्हांखे सुठो महसूसु थिए। पर हिननि ते ध्यानु केंद्रित करणु मुश्किल आहे, ऐं इहो ॾाढो मुश्किल आहे। बाइबल प्रोत्साहित कंदी आहे आत्मा में हलण लाइ, हा, शरीर में न, ताकी तव्हां शरीर जी इच्छाउनि खे संतुष्ट नथा करे सघो। अगरि तव्हां आत्मा में हलो था, ऐं हमेशह मां चवंदी आहियां शरीर में हमेशह हिकु जुआरी आहे, ऐं उहा आत्मा में निवेश करण खां आत्मा हमेशह बलिदान कंदी आहे। पोइ भविष्य में तव्हांखे फ़ाइदो थिए। जीअं तव्हांखे केरु चए थो, कुझु करे थो कि तव्हां कुझु कयो आहे ऐं तव्हां सोचे करे उन ते विझंदा आहियो, पर आत्मिक रूप ते फ़ैसिलो तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हांखे भविष्य में छा मिलियो। पर शरीर जुआरी आहे, ऐं उहो सिर्फ़ु इहो करणु चाहींदो आहे त जेको तव्हांखे सुठो लॻे, ऐं उहो फटाफट कंदा आहिनि, ऐं उन में कुझु ग़लति थिए उनजो परिणाम भुगतण वारा बि असां ई हूंदा आहियूं। उन सां फ़र्क़ु न पवंदो आहे, ऐं हिन में कोई समस्या न आहे। शुरूआत में सभु सुठो लॻंदो आहे, पाप जी शुरूआत अहसासु वॾो सुठो लॻंदो आहे, पर शरीर जी इच्छाउनि जे लाइ मां वटि शब्द आहिनि वधीक ऐं हाणे, वधीक ऐं हाणे। ॿियो खपे, एंडी स्टैनली नॉर्थ पॉइंट कम्युनिटी चर्च जा 300 पासबा आहिनि, जंहिंजा एट कैंट मैरियो एरियो में 3 कंपास आहिनि, जिते हर हफ़्ते 25,000 खां बि वधीक माण्हू उपस्थित थींदा आहिनि। उहो हिकु लोकप्रिय वक़्तु नेतृत्व सलाहकार ॾियण वारो आहे। ज़रूरत खां वधीक खाइण नुक़सान थींदो आहे। जॾहिं बि असां भोजन असांखे जेतिरो खपे ओतिरो ई खाइणु खपे, वधीक खाइणु पाप आहे। राति जे 1:30 वॻे पेट भरे खाइणु ऐं जेको असां खाईंदा आहियूं उहो असांजे लाइ तकलीफ़ थींदो आहे। मूंसां गॾु जॾहिं बि इहो थींदो ऐं मां रोटी उहो वठी ईंदी आहियां, मूंखे ख़बर आहे मूंखे छा करिणो आहे, पर पोइ मूंखे अफ़सोस थींदो आहे, पछताइणु पवंदो आहे त अॼु या त मां अनुशासन कष्ट सहन कंदमि, या मूंखे ख़बर पवंदी कि कहिड़ो पछतावो थींदो इन सां। मूंखे इहो ख़बर आहे, ऐं जंहिंजे करे भयानक भावना थींदी आहे इहो सोचणु कि काश मां हेतिरो कयां। मुंहिंजे ख़्याल में माण्हुनि खे हलाइण वारी सभिनीनि खां समर्थशाली भावना आहे पछतावे जी भावना। इहा उन भावनाउनि में हिकु भावना आहे जेकी माण्हुनि जे दिलनि में अपराध बोध विझी करे हुनखे हिन क़दुरु पछतावे सां भरींदी आहे कि हुनजो सायो हुनजे हर हिकु रिश्ते पे पाबंदी आहे जंहिंखां उहो बेख़बर हूंदा आहिनि। ऐं हिन करे इहो सुवालु आहे, ठीकु आहे, तव्हां छा महसूसु कंदा आहियो? स्रोत जे बारे में ॼाणींदा आहियो? छो त अगरि तव्हां पछतावे जी उगम खे ॼाणियो वियो थो, हुन खां निपटी सघिया थो, तव्हां इन बारे में काफ़ी लिखियो अथव। पर असां जॾहिं हिन ॻाल्हियुनि सां निपटंदा आहियूं ऐं वक़्तु गुज़री वेंदो आहे, तॾहिं बि असां पछतावे जी उफंदड़ भावनाउनि सां गॾु जीअंदा आहियूं। कंहिं ॻाल्हि जो पछतावो, ऐं असां इन वजह सां आसे पासे में ॻाल्हाईंदा आहियूं, पर सच इहो आहे कि हिन जो अगाम असांजे अतीत में हूंदो आहे। ख़ैर, इहा ॻाल्हि जाम फ़ाइदेमंद थी या फ़ाइदे वारी थींदी, असां वरी ईंदासीं तव्हांजे साम्हूं। हाणे वक़्तु आहे हिकु नंढे ब्रेक जो। असां हींअर काफ़ी कुझु सिखियो आहे, ऐं भावनाउनि जे बारे में असां वरी सिखंदासीं हिकु नओं किताब लाइ। मां तव्हांखे ॿुधाईंदसि, मूंखे विश्वास आहे तव्हांखे पंहिंजी भावनाउनि जी क़ैद मां आज़ादी मिलंदी। असां जल्दी मोटूं था। ख़ैर, एंडी स्टैनली असांजा महिमान आहिनि, ऐं असां ॻाल्हायूं था भावनाउनि जे बारे में ऐं जीअण जे बारे में। ऐं असांजी जेकी ॻाल्हि आहे उहो असांखे एंडी ॿुधाईंदा, भावनाउनि सां उहो असांखे प्रभु ॾिनो कीअं आहे, छुटकारो मिली सघंदो आहे, ऐं तव्हां ॿुधाईंदा त असांखे कीअं सिखणो आहे इन सां, ऐं तव्हां उहो करे सघंदा आहियो। तव्हां मूंखे ॿुधायो, मर्दनि जो छा थींदो आहे भावनाउनि में, कीअं भावना थींदियूं आहिनि उन्हनि जूं? छा इहो सही आहे या ग़लति? अच्छो कूड़। हाणे तो ही थोरो सोचियो, टुटल शादियुनि जो मर्द जिम्मेदार हूंदा आहिनि। ॿियो इन जे लाइ जिम्मेदार हूंदियूं आहिनि हुननि जी कहिड़ी अभिलाषा, हिकु अहिड़ी लालसा जेके भावनाउनि जी पैदा कंदियूं आहिनि या उत्पन्न हूंदियूं आहिनि, हिकु बेहद 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 तेज भावना सां। जाइफ़ुनि जे मुक़ाबले मर्दनि में केतिरियूं अलॻि अलॻि भावनाऊं हूंदियूं आहिनि, पर इहो मर्द चाहींदा आहिनि। मां छा पियो सोचां। ख़ैर, सवाल इहो हुयो, तव्हां जेको करे रहिया आहियो हुन जे पुठियां कहिड़ी भावनाऊं आहिनि? इहा ग़लति सोच आहे, ऐं साफ़ रूप सां हिन जो अलॻि सां वर्णन आहे। पर असां सभु बेहद भावनात्मक हूंदा आहियूं। असांखे प्रभु वधायो आहे। ॿियो सच चवां त असां भावना रहित थी करे जीअण न चाहींदा आहियूं। हुन सां जीअण दुश्वार थींदो आहे। असां भावनाउनि जे बग़ैर जीअण नथा चाहियूं। हुन जे बग़ैर जीअण बेकार आहे। दरअसल हिकु ॻाल्हि इहा आहे, असां सभु चाहींदा आहियूं असांखे जतायो वञे
कि असां ख़ासि आहियूं ऐं असां ज़ाइफ़ूं पंहिंजे मुड़ुसनि सां इहो अहसासु न ॾींदियूं आहिनि ऐं पोइ असांजी उहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि ऐं सचो इहो आहे त असां चैम्पियन आहियूं उन ॻाल्हि जा त असां सम्झी न सघंदा आहियूं ऐं असांखे इहा आकर्षित कंदी आहिनि ऐं असां उहो शुरूआति में पंहिंजे प्रोग्राम में हा पुछणो आहे असांखे ईअं महसूसु थियो इहो महसूसु थियणु सही न आहे पर असांखे ईअं छो लॻो छो थींदो आहे त असांखे अगरि इहो करिणो आहे उहो असां करे सघंदा आहियूं। ऐं इहा ॻाल्हि ॿोल घणी दफ़ा मुश्किल हूंदी आहे कि मर्दनि लाइ पंहिंजी ज़ाल सां इहो सभिनीनि न चवणु आहे पर इहो अहम सुवालु आहे जीअं कि मूंखे छा महसूसु थियो रहियो आहे तव्हांखे पंहिंजी भावनाउनि जे बारे में हुनखे ॿुधाइणो आहे तव्हां पंहिंजी ज़ाल खे चओ इहे ॻाल्हियूं थोरी असहज लॻंदियूं आहिनि फिसलनि लाइ लॻी रहियूं आहिनि ओहो ॾाढो दुखदाई हुअण वारो आहे पर एतिरो दुखदाई न जो मूंखे हाणे बि पहिरें शादी जे बारे में लॻंदो रहियो आहे मूंखे पंहिंजी रिश्ते जे बारे में सुठो महसूसु करिणो आहे पर इहो ॿुधण वारा बंदा सोचींदा हूंदा ओ मूंखे बि सभु कुझु चई छॾणु चाहियो पर मां चवां थी तव्हां इहो चई करे शुरूआति ई कयो मां इहो महसूसु करणु चाहींदो आहियां छा त मूंखे इहो महसूसु थी रहियो आहे हिकु इन तरह जी ॻाल्हि फ़ाइदेमंद हूंदी आहे चाहे उहो असां अगरि तव्हां उन अयोग्य भावनाउनि जे वहंदा रहंदा आहियो तव्हांजो पतन पको आहे त इहा बेहद अहम ॻाल्हि आहे त इहा ॾाढी शक्तिशाली ॻाल्हि आहे कंहिं बि पतीअ लाइ इहो चवणु बहितरु हूंदो आहे कि असां ॿई ज़ाल मुड़ुसु उन बारे में ॻाल्हायूं जेको असांखे महसूसु थो थिए ऐं तव्हांखे इहो लॻे थो अगरि मां तव्हांखे असहमत थियां थो ऐं पंहिंजी ज़ाल खां पुछे कि तोखे छा आहे ऐं मूंखे ॿुधाए अगरि इहो करे ज़ाल पंहिंजी ज़रूरत जे बारे में ॿुधाए थो उन जे लाइ त उनखे ख़बर पवंदी। हा इहो सुवालु कीअं तव्हांखे ॿी महसूसु कंदो आहे या मुंहिंजे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे इहे ॿई सुवाल असहज आहिनि ज़ाल मुड़ुस जी ॻाल्हि ॿोल शुरूआति करण में मददगार थींदी आहे छोकिरे त असांखे पंहिंजी भावनाउनि खे ज़ाहिर कयो आहे पर असां पाण सां ई हमेशह कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं इहो लॻणु न खपे ऐं मां पंहिंजे दर्शकनि खे चवंदसि जॾहिं बि तव्हां अहिड़ी काल्पनिक ॻाल्हियूं ॿुधो कि ईअं न लॻणु खपे कि तव्हां भटकी विया आहियो वापसि अचण जो रस्तो आहे मूंखे कुझु चवणो आहे मूंखे छा महसूसु थींदो आहे ऐं उहो छा थींदो आहे छो त ढोंग करण सां या शर्मिंदा हुजण सां भावनाऊं बदिली न वेंदियूं आहिनि हुन भावनाउनि खे मन में दॿाए रखण सां सुठो रिश्तो स्थापित न थींदो आहे ऐं जंहिंजे करे कड़ी मदद न मिलंदी आहे। ख़ैर हाणे इहा ॻाल्हि राज़ कोन रहंदी त मां ॾाढी वॾी झगड़ालू हुयसि जॾहिं देव ऐं मुंहिंजी शादी थी हुई। विषय में ॾाढी पारखी आहे अहिड़ो इन करे थियो छो त मां पंहिंजे पिता जे मथां उन्हनि मुंहिंजे मथां जाम ज़ुल्म कया हुया सुठो व्यवहार न थियो हुयो ऐं मूंखे मुंहिंजी मनमानी न करणु मिली मुंहिंजो गुस्सो अंदरि ई रहिजी वियो बिल्कुलु सही इन करे मुंहिंजो व्यवहार ईअं थी वियो हुयो मां शादीअ खां पोइ मूंसां गॾु ईअं थींदो हुयो ऐं मां हमेशह जाम गुस्से में हूंदी हुयसि मुंहिंजे वात में एतिरो ज़हर भरियलु हूंदो त मां कुझु बि चई छॾींदी हुयसि मूंखे यादि आहे हुन मूंखे हिकु दफ़ो चयईं अगरि मां तुंहिंजे मथां निर्भर रहंदसि त मां फासी वेंदसि पोइ उन ॿुधायो हाणे मुंहिंजी ॻाल्हि ध्यानु सां ॿुध अगरि तुंहिंजो वर्ताव ईअं रहियो मां नथी ॼाणा भविष्य में छा थींदो अगरि तोखे इहो सभु करिणो आहे त तुंहिंजी इहा घटना तुंहिंजे लाइ जाम ख़राबु थींदी ऐं प्रभु उन मुंहिंजी अखियूं खोले छॾियूं ऐं मूंखे अहसासु थियो त जेको मां ॻाल्हाईंदी हुयसि उहो जाम गंदो हुयो ऐं मुंहिंजे लाइ इहो जाम उहो गुस्सो ख़राबु थींदो हुयो ऐं उनजो परिणाम ईअं निकितो त मुंहिंजो नुक़सानु थियो पर मूंखे ख़बर आहे त प्रभु मूंसां गॾु हुयो इन करे उहे जेका शब्द पंहिंजे शब्दनि जे करे उन जे लाइ माफ़ी वरिती ऐं बदिलाव ऐं ख़बर पई त मां पंहिंजे पाण खे बदिले छॾियो इहो दोष लॻाइण खां पोइ बि पर मूंखे महसूसु थियो उहो मां कयो ख़ुदि जे बारे में महसूसु करण लाइ सुठो थींदो आहे ऐं तव्हां वटि उहो कंदव त तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां छा कयो। हिन विधान में सभिनि खां सुठो छा हुयो मां न ॼाणींदो हुयुसि कि हुन जे मन में पहिरें खां हुयो या प्रभु ने हुनखे तॾहिं ॾिनो हुयो अथव हुन तव्हांखे दोष न ॾिनो छोकिरे तव्हां सां हुन तव्हांजो बर्ताव न कयो जेको तूं हुन सां गॾु कंदी हुई पर हुननि तव्हांखे चयो मूंखे पंहिंजे बारे में जेको कुझु महसूसु करिणो आहे उहो तंहिंसां जुड़ियल आहे हुन तव्हांजे मथां हमिलो न कयो ऐं हिन करे हिन जे कारण तव्हांजे काफ़ी जॻह मिटी वई हुन जे चवण जी अहमियत सम्झण जे लाइ उहो दिलि सां कयो वियो संवेदनशील विधान हुयो चाहे उहो ॼाणे बुझे करे अनजाणे में हुयो पर उहो हिकु बेहद शक्तिशाली विधान हो ॾाढो शक्तिशाली ॻाल्हि हुई। हा इहा सही कहावत हुई मुंहिंजे लाइ जेकी मां ॿुधी बदिलाव मूंखे लॻे थो असां इहो विसरी विया आहियूं कि असांखे बदिलाव करणु खपे असांखे चवणु खपे इहो न कयो आहे तूं पर असां हमेशह हीअं कंदा आहियूं कि जेको असांखे खपे असां उनखे वधीक महत्वपूर्ण ॾींदा आहियूं मूंखे ईअं लॻंदो आहे कि जेकी सही ॻाल्हि हूंदी आहे उहा दिलि में हूंदी आहे दिलि मां
जेको सही निकिरंदो आहे, उहो जेको महसूसु थींदो आहे, जेकी बि ॻाल्हि हूंदी आहे, पर ॿियनि खे दोष ॾियण खां पहिरीं मूंखे पंहिंजे पाण सां ॻाल्हाइणो आहे अंदरां। छा मां सही थी कयां, त मूंखे बदिलाव जी सही में ज़रूरत आहे, छाकाणि त इन में जज़्बातनि जी ज़रूरत हूंदी आहे। ख़बर अथव, मां कुझु चवां थी ऐं कंहिंखे कुझु चवां थी ऐं ख़बर बि न आहे मां छा थी चवां, ऐं मां सच बि न आहियां इन ॻाल्हियुनि में जेकी मां तव्हांखे ॿुधाए रही आहियां, जंहिंजो पर मां चवां थी की इहो सभु सही आहे, पर इहो ग़लति निकिरंदो आहे। मां हमेशह ईअं सोचींदी आहियां ऐं इहो महसूसु कंदी आहियां इन ॻाल्हियुनि जे करे संबंध टुटी पवंदा आहिनि हमेशह। घणो करे त ॾिठो वियो आहे कि इहो चवणु सवलो हूंदो आहे कि मर्दनि जे मुक़ाबले ज़ाइफ़ूं वधीक भावनात्मक हूंदियूं आहिनि, पर इन जो इहो मतिलबु न आहे कि मर्द भावनाहीन हूंदा आहिनि, पर ज़ाइफ़ूं थोड़ी वधीक संवेदनशील हूंदियूं आहिनि। ज़ाइफ़ूं थोड़ी वधीक संवेदनशील हूंदियूं आहिनि ऐं पंहिंजी भावनाउनि जे तरफ़ उन्हनि जो मर्दनि जे मुक़ाबले वधीक झुकाव हूंदो आहे, पर ज़ाइफ़ुनि जी तुलना में मर्द वधीक समझदार हूंदा आहिनि। असां थोड़ा अंतर्मुखी हूंदा आहियूं, पर कई दफ़ा असां पंहिंजी भावनाउनि खे सम्झी न पवंदा आहियूं। असांजी संस्कृति चवंदी आहे कि हिन विषय ते ॻाल्हाइण न घुरिजे। असां ॻाल्हि कयूं था खेल ऐं मौसम जे बारे में, पर असां उहो ई था करूं। पंहिंजे कंहिं बि पके दोस्त सां इहो नथा चई सघूं कि असांखे कीअं महसूसु थींदो आहे ऐं असांजे मन में छा भावनाऊं दॿियल आहिनि, मूंखे छा महसूसु थींदो आहे, ऐं इहो चवण जो ॿियो तरीक़ो आहे मूंखे छा थो लॻी रहियो आहे। पर जाम दफ़ा असां पंहिंजी भावनाउनि खे सम्झी नथा सघूं। छड़ो करे त ॾिसो, तव्हांखे इहो चवणु सवलो लॻंदो आहे कि मर्दनि जे मुक़ाबले ज़ाइफ़ूं वधीक भावनात्मक हूंदियूं आहिनि मर्दनि खां। इन जो इहो मतिलबु न आहे कि मर्दनि में भावना ई कोन्हे, पर ज़ाइफ़ुनि में आहे। ज़ाइफ़ुनि में थोड़ी ॻाल्हियूं हूंदी आहे, संदेहशील हूंदियूं आहिनि ऐं पंहिंजी भावनाउनि जी तरफ़ उहे ख़ुशि थींदियूं आहिनि। मर्द जे मुक़ाबले वधीक झुकाव हूंदो आहे, लेकिन ज़ाइफ़ुनि जे तुलना में मर्द वधीक हूंदा आहिनि। असां थोड़ा अंतर्मुखी हूंदा आहियूं, पर कई दफ़ा असां पंहिंजी भावनाउनि खे सम्झी न सघंदा आहियूं। असांजी संस्कृति चवंदी आहे हिन विषय ते ॻाल्हायो न, असां ॻाल्हि कयूं था खेल ऐं मौसम जे बारे में, पर असां उहो ई करे रहिया आहियूं। पंहिंजे कंहिं बि पके दोस्त सां इहो नथा चई सघूं कि असांखे कीअं महसूसु थींदो आहे ऐं असांजे मन में छा भावना दॿियल आहिनि, ऐं इहो ॾाढो ज़रूरी आहे। छा हले थो मन में ज़ाइफ़ूं कंदियूं आहिनि, छा हले थो मन में महसूस, पर इहो ॾाढो ज़रूरी आहे। एंडी, असां ॿिन्हिनि किताब लिखी आहे जज़्बातनि ते, ऐं मां तव्हांजे साम्हूं ॾिसां थी जंहिंजो नालो आहे एनिमीज़ ऑफ द हार्ट, जेकी तोड़ींदी आहे 4 भावनाउनि खे ऐं क़ाबू कंदियूं आहिनि। त उहे कहिड़ी 4 भावनाऊं आहिनि? मूंखे छा महसूसु थींदो आहे, इहो चवण जो ॿियो तरीक़ो आहे मूंखे छा लॻंदो रहियो आहे। सच में पछतावो, गुस्सो ऐं जलन, गुस्सो, नाराज़गी ऐं जलन, त जेको इहो आहे, इहो कमु आहे आत्मा मां इहो कढण जो। इहो असांखे कढणो आहे आत्मा मां, गुस्सो, नाराज़गी ऐं जलन कढणी आहे, ऐं इहो कढण खां पोइ असांखे आराम मिली सघंदो आहे, जेको ज़रूरी आहे। ख़ैर, मां ख़ुशि आहियां सुभाणे असांजो प्रोग्राम आहे, छो त असांखे हिन ॻाल्हि ते कोशिशि करणी आहे ऐं ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि, ऐं ॾिसंदासीं कि कीअं असां कार्यक्रम जी शुरूआति कयूं ऐं चर्चा कयूं। शुरूआति में कहिड़ी ॻाल्हि रखणी आहे, छाजे करे असांखे बेहद अहम ॻाल्हियूं ॾेखारणियूं आहिनि। इहो महसूसु थींदो आहे, तव्हां पंहिंजे पाण सां पुछो। हा, बिल्कुलु सही। मां इहो ई चवणु चाहियां, मूंखे छा महसूसु थींदो आहे, ऐं इहो चवण जो ॿियो तरीक़ो आहे मूंखे कीअं लॻंदो आहे। सच में इहा ॻाल्हि मूंखे छा लॻी रहियो आहे सची में, ऐं जुड़ियो असांजे रुकावट परे करे आहे। पाण खां इहो सवाल पुछणो आहे कि अहिड़ो छा आहे जो मूंखे घुरिजे पर उहो नथो मिली सघे। सची में मूंखे लॻंदो आहे हिननि जे कारण असां माण्हू हिन जी गहराई में वञी सभिनीनि जी भावनाउनि जी उलझन खे सुलझाए सघंदा आहियूं। ऐं पोइ इन तह ताईं वञण खां पोइ असां इहो चई सघूं कि इन जी भावना जो मूल कारण छा आहे। मां हिकु दोस्त सां मूंसां जेके चयो मूल्यवान आहे, मां सिखियो आहे, ऐं मुंहिंजी कहिड़ी ॻाल्हियूं आहिनि जेकी बुरी लॻंदियूं आहिनि। मूंखे गुस्सो ईंदो आहे ऐं ख़फ़ा थी करे मां परेशान थींदी आहियां। जी बचियल समस्या आहे जेकी उन जे करे परिणाम मिलियो कि मां इहो परेशानी पैदा कई, ऐं जेको हिकु क़िस्म जो इहा जेकी ॻाल्हि हुई, पर जॾहिं असां पवित्र आत्मा में इहो सिखंदा आहियूं त प्रभु असांजे आसे पासे रिश्तनि जो ख़्यालु रखंदो आहे ऐं असांखे सेखारींदो आहे त असां कीअं संघर्ष कयूं ऐं वधूं ऐं अॼायो उन ॻाल्हियुनि में न कयूं जंहिंजो कहिड़ो बि कारण हुजे, पर असांखे इहो कारण ॻोल्हणो आहे जंहिंजे करे असांखे कई सालनि ताईं उहो मां शर्मिंदगी महसूसु कई हर पल सालनि ताईं। ऐं अगरि तव्हां शर्मिंदगी आहियो, दोष भावना में हुजे, त तव्हां हमेशह गरम मिजाज़ जा थींदव। इहो क्रोध जी भावनाउनि जे करे प्रकट थींदो आहे। ऐं तव्हां हमेशह चाहींदा आहियो कि तव्हांखे पंहिंजे बारे में ख़ुदि सुठो महसूसु थिए, पर प्रभु तव्हांखे ॾींदो आहे। घणा माण्हू मूंखां बि ॾकंदा आहिनि कि उहे कॾहिं बि न सम्झंदा आहिनि कि छा थींदो आहे। हाणे तव्हां पंहिंजे श्रोताउनि ऐं दर्शकनि जे लाइ जेको चयो उहो बेहद ज़रूरी आहे, छो त तव्हां पंहिंजे 3 अहम या ॿुड़ियुनि खे जोड़ियो आहे, जंहिंजे कुझु माण्हू
पंहिंजे क्रोध जे कारण नज़रअंदाज कंदा आहिनि ऐं उहे कॾहिं बि पंहिंजे शर्मिंदगी ऐं दोष खे हराए नथा सघनि, जंहिंखे उनखे क्रोध ॾियारींदा आहिनि। ऐं उहे सलाहूं ॾियण वारा हे चवंदा आहिनि कि ॾिसो मुंहिंजी असल समस्या छा आहे, क्रोध। उहो न चवंदो आहे, त माण्हू उनखे चवंदा आहिनि तव्हां गुस्से में हूंदा वाकई आहियो। में इहो सच आहे। ख़ैर मां ख़ुशि आहियां, असां सुभाणे ईंदासीं, उपस्थित थींदासीं ऐं तव्हां वटि इन वक़्तु इहो जेको आहे असां इहो योजना ठाही आहे त मूंखे न लॻंदी आहे कि असां दर्शकनि खे उन भावनाउनि में संबंध में समस्या न हुजे ऐं असां उन्हनि खे चाहींदा आहियूं उहो हमेशह भावनाउनि सां परे रहनि ऐं उन्हनि जी जेकी समस्या आहे उहा छॾे ॾियनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थी हिकु ॻाल्हि, ॾिसण लाइ इहे किताबूं, छो त तव्हां जीअं तव्हां पहिरीं इहो चयो, अगरि तव्हां भावनाउनि जे नियंत्रण न ॾींदा त तव्हांजे जीवन में ईअं ई थींदो। तव्हां हिते ई रहो, वरी मोटी ईंदासीं सुभाणे तव्हांजे साम्हूं ऐं ॻाल्हाईंदासीं भावनाउनि जे बारे में जेके अजायो आहिनि। तव्हां असांखे प्रिय आहियो ऐं असां चाहींदा आहियूं प्रभु जी आसीस तव्हांजे मथां थिए। वरी मिलंदासीं, भावनिक स्थिरता ॾींहुं अचे, प्रभु जी आसीस थिए। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।